नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त आल सिंध लिटिल वॉलीबॉल टूर्नामेंट सोबो देरो में थियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ टीमनि हिसो वरितो। वॉलीबॉल टूर्नामेंट ॾिसण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे शहरनि ऐं ॿाहिराड़ियुनि मां सवें शौक़ीननि पहुता, जिन वॉलीबॉल जे रांदीगरनि खे इनाम ॾिना ऐं ताड़ियूं वॼाए ख़ूब दाद पिण ॾिनी। फाइनल मुक़ाबिलो खैरपुर मीरस ऐं दोदो जी टीम में थियो, जंहिंमें विनर साउथ उर्फ मुस्लिम वसाण खैरपुर जी टीम 16-5 तां दादू जी टीम गुलाम शबीर पहनूर जी टीम खे शिकस्त ॾेई आल सिंध लिटिल वॉलीबॉल टूर्नामेंट खटे वरितो। विनर टीम खे ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम तालके सोबो देरो जे खज़ानची नौजवान सहाफ़ी जमील अहमद पीरज़ादो, वॾेरो असलम सहतो, मौलाई मल्ला, लतीफ़ चन्ना, शाहनवाज़ चन्ना, इमरान सहतो, खलील शेख, हाजी मज़र गाही ट्राफी ऐं रोक 10,000 ॾिना, जॾहिं त मुक़ाबिलो हाराईंदड़ दादू जी टीम खे ट्राफी ऐं 5,000 रुपया रोक इनाम ॾिना। इन मौक़े ते सोबो देरो जे सीनियर सहाफ़ी इमदाद हुसैन ओठाई, औरंगज़ेब पीरज़ादो, मोहम्मद अली चन्ना ऐं ज़हूर हुसैन जामरो जो रांदीगरनि ऐं टूर्नामेंट कराईंदड़ दाद ॾियण ते शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।